पोइ जेको आहे जीअं तारीख़ हले पई असांजे टे डिमांड्स हुया असांखे DRA अलाउंस हो ग्रुप इंश्योरेंस हो ऐं बेन्युअल फंड हुयो त असांजी जेका पेंशन आहे कटौती हुन कई हुई जेके माना 90,000 मिलंदी पेंशन उनखे सिर्फ़ु 15,000 मिलंदी जॾहिं त सरकारी मुलाज़िम जो असासो इहो आहे जॾहिं रिटायर थींदो आहे हू हिकिड़ो पंहिंजो प्लानिंग कंदो आहे हिकिड़ो पंहिंजो बजट ठाहींदो आहे रिटायर थियण खां पोइ जेको आहे मां पंहिंजी बची जी न्याणी जी शादी कराईंदुसि ऐं हिन जो घर वठंदुसि हज कंदुसि उहे सभु हिननि ख्वाब असांजा जेके विञाए छॾिया मुसलसल 7-8 ॾींहंनि खां सॼी सिंध सर पे एहतजाज आहे सॼी सिंध रोडनि ते आहे हर डिपार्टमेंट जो माण्हू रोडनि ते आहे पर हिनखे जूं ई नथी चुरे ऐं असीं हिनखे ॿुधाइण था चाहियूं त असांजो पंहिंजो हक़ु आहे मुलाज़िम जेकॾहिं हुनखे पेंशन जा पैसा न मिलिया त उहो तबाह थी वेंदो असां लाइ पेंशन जा पैसा आहिनि जिन मां ऑक्सीजन माण्हू खे मिलंदी आहे उहे पैसा आहिनि बिलावल सां कूड़ मुराद शाह थींदे धूड़ सो हींअर हिन वक़्तु जेको आहे उस्ताद जेके आहिनि सरापा एहतजाज आहिनि पंहिंजे हक़नि ख़ातिर साईं जी ॻाल्हि वांगुरु अगरि जेकॾहिं वरी दोबारा वांगुरु 47 फारम ते अचिणो आहे त उहा पंहिंजी ॻाल्हि करे बाक़ी 45 फारम ते अचिणो अथव त उस्तादनि सां ईअं न फिटायो ही अॼु एहतजाज ते आहियूं असांजा 4 मुतालबा आहिनि पहिरियों मुतालबो असांजो आहे बेन्युअल फंड जेको असांजी पघारनि मां कटौती कई थी वञे ॿियो असांजो मुतालबो आहे ग्रुप इंश्योरेंस उहे बि असांजे पोल मां जेका गवर्नमेंट पंहिंजे हज़म कयो वेठी आहे असांजा ई पैसा आहिनि उहे असांखे वापसि टियों असांजो मुतालबो आहे पघारनि में वाधारो जी त पघारनि जे वाधारे जे लाइ हिननि पाण वफ़ा खां मुतालबो कयो त मुलाज़िमनि जे पघारनि में 50% महांगाई जे हिसाब सां इज़ाफ़ो कयो वञे हुननि त 3% DRA ऐं 10% एडाक जी सूरत में त मुलाज़िमनि खे ॾिना हिननि त उल्टो जेको आहे पाण DRA बि असांखे न ॾिनो 12% ऐं 10% ॾेई लोलीपॉप ॾेई असांखे माठ करायो जंहिंजे लाइ असां एहतजाज तौर ते 3 जून ते कराची में धरणो हुयोसीं असां हुते एहतजाज कयोसीं असां ते लाठी चार्ज थी ऐं जॾहिं असां उन मुतालबे खे अॻिते वधायोसीं त असांजो उल्टो हिकिड़ो पेंशन जो कारो कानून ॾेई असांखे जेको आहे सो असांजो माशी क़तल कयो अथनि हीउ अॼोको असांजो जेको मुज़ाहिरो आहे 3 जून खां हले पियो ऐं 7 ॾींहंनि खां असांजा स्कूल बंदि आहिनि असां गवर्नमेंट सिंध खां ग्रुप इंश्योरेंस घुरूं था जेको असांजी पघार मां कटौती थिए थी बेनुअल फंड घुरूं था जेको असांजी पघार मां कटौती थिए थी ऐं DRA जॾहिं त 3 सूबा ॾियनि पिया ऐं सिंध सूबो न पियो ॾिए सभिनी दोस्तनि ॿुधाया आहिनि असल में बेहसी आहे हिन सिंध गवर्नमेंट जी जो मुलाज़िमनि सभिनी खे हुन रोडनि ते आणे छॾियो आहे इदारा बंदि आहिनि तइलीमी इदारा बंदि आहिनि दुनिया में जॾहिं तइलीमी इदारा बंदि थींदा आहिनि त वॾो इनकलाब बर्पा थींदो आहे ऐं तव्हां मिसाल ॾिसो वेठा आहियो दुनिया जे मुल्कनि जा उहे तव्हां बांग्लादेश जा ॾिसो वेठा आहियो उहो तव्हां श्रीलंका जा ॾिसो वेठा आहियो उहो नेपाल जा ॾिसो वेठा आहियो तव्हां अहिड़ी हिकिड़ी कोशिशि पिया कयो जो माण्हुनि जे जेको आहे सो न ते लत पिया ॾियो निड़ीअ ते लत पिया ॾियो ऐं उनखां ज़ोरी पंहिंजा हक़ जेके ॾिनल आहिनि उहे खसियो पिया असीं चवंदा त इहो एहतजाज जेको आहे मुलाज़िमनि जो इहो एहतजाज तव्हांखे लोड़े छॾींदो महिरबानी करे जेके बि असांजा मुतालबा जाइज़ मुतालबा आहिनि उहे असांजा पूरा कयो हीउ जेको असांजो रिटायरमेंट खां पोइ असांजो हक़ु आहे उहो असांखे ॾिनो वञे असांजो DRA आहे उहो ॾिनो वञे ऐं CA जा सभई जेके मुलाज़िम रोडनि ते आहिनि उनखे उन वॾी तहरीक में तब्दील न कयो जो तव्हांजो इक़्तिदार ई लोॾे में अची वञे त असीं पंहिंजो जेको आहे सो उन कम में लॻूं जेको असांजो असुलु कमु आहे असांजा स्कूल असांजा तइलीमी इदारा असांजूं ऑफिसूं बंदि आहिनि जेको अरबें रुपए जो हिकिड़ो नुक़सानु थी रहियो आहे उन करे असांजो भरपूर मुतालबो आहे त इहे असांजा मुतालबा मञा वञनि ॿी सूरत में असां कराची पहुचंदासूं ऐं पोइ ॾिसंदासूं त इक़्तिदार धरणी कीअं न असांजा मुतालबा क़बूलु कंदा